अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गजाल आबरू फरहा औरंगज़ेब। सबका पहले एक नज़र हेडलाइंस पे। सिंध में बरसात क़यामत बर्पा करे छॾी। ॻोठनि जो शहरनि सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो। हज़ारे घर तबाह, लखे माण्हू बेघर थी विया। अक्सर शहरनि में ॿोॾि वारी सूरतयाल। मेहड़ वेझो ॻोठ सिद्दीक़ जोयो में बरसात दौरान शेरल जोयो जे घर जी छित किरी पई। हिकु ॼणो दॿिजी फौत। दॿिजी वियल 9 ॼणनि खे ज़ख़्मी हालत में लाड़काने जी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। थरड़ी मोहब्बत वेझो ॻोठ सोजरो ॻोरड़ में चौपाए माल जो छापरो किरी पियो। घर धणी अलाह ॾिनो ॻोरड़ दॿिजी फौत। करोंडी वेझो ॻोठ नंगरशर में राशिद शर जो घर किरण सबबि नींगरी आसफा फौत। 3 घर भाती ज़ख़्मी। बरसात सबबि केतिराई घर पाणी हेठि। रते देरे जे नई रेशम गली में बरसात सबबि किरियल घर जे मलबे मां लाश हथ। मोहम्मद असलम सुरयो जे घरवारी ऐं संदसि धीउ जा लाश हथ आया। जैकबाबाद में पोरियत शाहनवाज़ जमाली जे घर जी छित किरी पई। 4 ॿारड़ा ऐं औरत ज़ख़्मी। सकरन में चांडिया मोहल्ला में पोरियत पर चांडियो जो तेज़ मींहुं पवण सबबि घर ड्रही पट पइजी वियो। नौशेरो फिरोज में 6 कलाकनि खां जारी बरसात तबाही मचाए छॾी। भिरिया रोड में बरसातुनि सबबि मुख़्तलिफ़ 2 ॻोठनि में घरनि जूं छितियूं धमाके सां किरी पयूं। 2 औरतूं फौत, 3 ॼणा ज़ख़्मी। दरिया ख़ान मरी वेझो ॻोठ ग़ुलाम कादिर भुट्टो में घर किरण सबबि 3 ॼणा दॿिजी फौत। घरधणी अब्दुल गफ़ार भुट्टो, मासूम नींगरी ज़ाहिदा ऐं शहज़ादी दॿिजी फौत थियो। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात जो सिलसिलो जारी। दादू, गौसपुर, जाम साहब, खिपरो, झोल, सरहाड़ी, शाहपुर चाकर, टंडोलैया, ठरी, मीरवा, ठकराठू, मोहन दड़ो, शाहपुर चाकर, सकरंड, खैरपुर, मेहड़, नसीराबाद, कुबो, सईद खान, राणीपुर, सगियूं ऐं ॿियनि इलाइक़नि में मींहुं पियो। बरसात सबबि हेठाई वारनि इलाइक़नि में पाणी भीजी वियो। घोटकी वेझो कादिरपुर वटां शैंक बंद टुटी पियो। सभई ॻोठ पाणी हेठि। एमरजेंसी लागू, लॾपलाह शुरू। शैंक बंद टुटण बाद इंतज़ामिया में थरथलो। ॻोठाणनि में ॻणती जी लहर। रेस्क्यू जो अमलो। DC घोटकी उस्मान अब्दुल्ला ऐं आपाशी ऑफिसर पहुची विया। तोनसा बैराज ते वॾी ॿोॾि डिक्लेयर। गुडू बैराज ते बि विचोले दर्जे जी ऐं सखर बैराज वटि नंढी ॿोॾि बरक़रार। सखर बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 3,44,040 क्यूसेक। तोनसा बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 4,61,402 क्यूसेक। पंजनद बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 96,332। हेठां वहिकिरो 90,432 क्यूसेक रिकॉर्ड। गुडू बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 3,45,692। हेठां वहिकिरो 3,45,692 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 1,98,813। हेठां वहिकिरो 1,98,813 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। काठोड़ वेझो मली नदी में लुढ़ी वियल 7 ॼणनि मां वधीक 1 ॼणे जो लाश हथ। रेस्क्यू टीमनि वधीक 1 लाश हथ करे वरितो। फौतियुनि जो अंग 3 थी वियो। गुज़रियल ॾींहुं कार सवार ज़ाल मुड़ुस ऐं ॿारनि समेत 7 ॼणा नदी में ॿुॾी विया हुआ। तहरीक इंसाफ अगवान शहबाज गिल जी जिस्मानी रिमांड जी दरख्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़। इस्लामाबाद जी सेशन अदालत शहबाज गिल जी जिस्मानी रिमांड जी पुलिस जी दरख्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो। पुलिस अदालत खे शहबाज गिल जे 8 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड जी इस्तदा कई हुई। ऐं ॾई वेझो सुल्तानी बैराज के RD 124 वटां 25 फुट जो घारो पइजी वियो। सवई एकड़नि ते बीठल फ़सुल पाणी हेठि। आपाशी अमलो इतला बावजूद घारे वारे हंधि न पहुतो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो ॿधण में रुधनि।